अल्लाह तबारक व तआला जंहिंखे घुरंदो आहे उन्हीअ खे उन्हीअ सआदत वॾी ऐं फज़ल अज़ीम सां तमामु वॾो पंहिंजे फज़ल महिरबानी जो तमामु वॾो हिसो अता करणु फरमाईंदो आहे ऐं हिन जो फज़ल ऐं महिरबानी अणखुट आहे ऐं उहो ई ॼाणे थो त कहिड़ो बानो उन्हीअ जो अहल ऐं मुस्तहिक़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां बाद किन ज़कात जो इनकार कयो त बस रसूल खे हुकुम हुयो ख़ुज़ मिन अमवालिहिम सदक़तन तुतहिरुहुम। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वया त असां ज़कात छो ॾियूं। किन वरी नुबुवत जी दावा कई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु पहाड़ थी करे इन्हनि समूरनि फितननि सां मुक़ाबिले जे लाइ तयारु थी विया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में जेको ज़कात जो जानवर ॾींदो हो रसो हुन सां गॾु ॾींदो हो, जेकॾहिं हाणे रसो न ॾींदो सिर्फ़ु जानवर ॾींदो, बकरी ॾींदो, गऊ ॾींदो, ऊठ ॾींदो, रसो न ॾींदो त उन सां बि मां जिहाद कंदुमि। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको दीन अल्लाह पाक कामिल कयो, मुकमिल कयो, पूरो कयो, त हाणे जेको माण्हू एतिरी खोट कंदो अबू बकर उन सां जिहाद कंदो। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, अहल बैत इज़ाम, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हिन अज़मत साथ ॾियण जे लाइ तयारु थिया। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु अर्ज़ु कयो त अबू बकर मुसलमाननि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदमो आहे वफ़ात जो ऐं नओं दौर आहे तव्हांजी ख़िलाफ़त जो, तंहिंजे करे थोरी लिचक कयो, नरमाइप इख्तियार कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु खे फरमायो, ए उमर, जाहिलियत में तूं त बहादुर हुएं ऐं हाणे तूं वरी सुस्त थियो आहे। पोइ फरमाए त जेके माण्हू ज़कात में पंहिंजो माल रसे सूदो ॾींदा हुआ, हाणे जेकॾहिं रसो बि रोकींदा त अबू बकर उन सां विढ़ंदो, जिहाद कंदो। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत अबू बकर साईं ख़ुतबो ॾिनो। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु बि हज़रत अबू बकर साईं जे उन ख़ुतबे में एॾो असरु थियो जो हज़रत अबू बकर साईं जी हुन ॻाल्हि खे मञई। बाद में हिन जो रिज़ल्ट फ़ाइदो थियो। जेकॾहिं थॾे ते इहा नरमी कई वञे हा त शैतान माण्हुनि खे घणो भुलाए हा, परगिलाए हा, पर थॾे ते इन्हनि रस्मुनि जो ऐं ग़लति अक़ीदनि जो उनखे बुझो ॾिनो वियो, दबाव कयो वियो त जेको दीन में हेरा फेरी कंदो उन सां असां जंग कंदासीं, विढ़ंदासीं। त इहा हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु जी दिलेरी हुई, ईमानी जज़्बो हो ऐं शुरूआती दौर हो। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे दीन जे हर कम ते इन ई गैरत अता करणु फरमाए। अॼु दीन जो आकाम मिटिजी रहिया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आकाम ऐं सुन्नतूं मरी चुकियूं आहिनि। मुस्लमान उनखे छॾे चुको आहे जो असांजे दिलि सां मुहबत न आहे, दीन सां एॾो लगाव न आहे। जेकॾहिं क़ुरान पाक जी तालीम हासिलु कयूं
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत तरीक़नि खे पढ़ूं तो इंशाअल्लाह ताला असांजे दिलनि में भी उहा हिम्मत उहा गैरत अल्लाह तबारक व तआला पैदा करण फरमाईंदो। पर असां दीन खां दूर थींदा वञूं था, दुनिया की मोहब्बत दिल में ईंदी वञे थी। जॾहिं दुनिया की मोहब्बत इंसान के दिल में वेहंदी तो पोइ दुनिया के कमनि के, दुनिया के मामलात के इंसान तरजीह ॾींदो वेंदो, दीन खां पोइते थींदो वेंदो। हिकिड़ो साहिब सगुरो फरमाए थो, मूंखे मुंहिंजे दोस्त यादि हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुछ वसियतूं करणु फरमायूं। फरमाए थो हुन मां हिकिड़ी इहा आहे त मालदारनि सां उतवे घटि कजाए, छो तो उन्हनि मालदारनि जी मोहब्बत माल सां, पैसे सां, पैसे कमाइण सां। जॾहिं तुंहिंजी उथवे मोहब्बत उथण वेहण उन्हनि सां हूंदो त तुंहिंजे दिल में भी उहा शैतान शइ उभारींदो। तंहिंजे करे सरमाएदारनि सां पंहिंजो उथण वेहण एतिरो न कर, बसि ज़रूरत हुजे, कमकार हुजे। साहिब सगुरो फरमाए तो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, गरीबन सां घणी मोहब्बत कर, उतवे कर, छो त गरीब जी ज़बान ते शुक्र हूंदो आहे। हीअ हदीस पाक में अचे थो त तुंहिंजो खाइण खाराइण मुत्तक़ी ऐं परहेज़गार जे लाइ हुजे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे भी ग़ुरबा सां, मिस्कीननि सां, दीनी लिहाज़ सां मोहब्बत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिस्कीनी गरीबीअ खे पसंदि करणु फरमायो। हे अल्लाह मूंखे राह तॾहिं बि मिस्कीन करे रहा, मौत ॾे तॾहिं बि मिस्कीनीअ जी हालत में ॾे, जॾहिं क़यामत जॾहिं उखारे तॾहिं बि मिस्कीननि सां उखारणु फरमाइजांइ। पाण फरमायो गरीबनि खे मुबारक हुजे जो क़यामत जे ॾींहुं अमीर जन्नतनि खां गरीब जन्नती 500 साल अवल दाख़िल थींदा। तंहिंजे करे गरीबी मेणो न आहे, जेको अल्लाह पाक ॾिनो आहे उन ते इंसान शुक्र करे, अल्लाह जा फर्ज़ पूरा करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े के अपनाए, दीन ते मज़बूत आहे, कुरान जो इल्म आहे, इन जहिड़ो को आसूदो आहे कोन। इहो हिन जान में बि आसूदो आहे, आख़िरत में बि आसूदो हूंदो। दुनिया त हक़ीर ऐं ज़लील आहे, पोइ दुनिया जे करे काफ़ी परेशानियूं ऐं मुसीबतूं भड़कनि थियूं। इन दुनिया जे करे दुश्मनियूं पैदा थियनि थियूं, हसद साड़ पैदा थिए थी। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं तव्हां असांखे हक़ ऐं सच जे मथां पूरी ज़िंदगी हलण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं मोमिननि सां सच्ची मोहब्बत रखण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। यहूदियुनि नसारनि काफ़िरनि सां बेदीननि खां अल्लाह तबारक व तआला बचाए। जेको दुनिया में जंहिंसां मोहब्बत रखंदो, लगाव रखंदो, क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। तंहिंजे करे असांजो उथण वेहण मोहब्बत मुस्लमान सां हुजे, ईमानदार सां हुजे, नेक सालिह सां हुजे, नमाज़ीअ सां हुजे, आबिदनि आलिमनि सां हुजे। ॾींहुं क़यामत जे ॾींहुं असां उन नेकनि सालिहनि सां गॾु बारगाह इलाहीअ में पेशी थिए जन्नत में अल्लाह पाक उन सां गॾु दाख़िल करणु फरमाए। आमीन। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।